घोटकी जे जोड़ो सीशन कोर्ट खैरपुर में पसंद जो परणो करे छॾियो। खैरपुर मीरज जे सीशन कोर्ट में मोहम्मद आरिफ सोलंकी ऐं मिसमात बीबुल ख़ातून वल्द कुर्बान अली सोलंकी पसंद जो परणो करे छॾियो। जॾहिं त जोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मुसलसल असांखे जान सां मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मिसमात बीबुल ख़ातून एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो आहे त मुंहिंजो वालिद कुर्बान अली सोलंकी, अली नवाज़, शब्बीर, नज़ीर, ज़ुल्फ़कार, इलाही बख्श, मियांदाद, फारूक, अब्दुल्ला समेत असांजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। जॾहिं त मां पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां आरिफ अली सोलंकी सां पसंदि जो परणो कयो आहे, मूंखे कंहिं बि अॻवा नाहे कयो। मुंहिंजो वालिद कुर्बान अली सोलंकी मुंहिंजे मुड़ुस ऐं हुनजे घर भातियुनि ते कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे, जेको बिल्कुलु ग़लति अमल आहे। मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु रहणु चाहियां थी। मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे मोहम्मद आरिफ सां। मूंखे पंहिंजनि में ख़तरो आहे, कुर्बान में, अली नवाज़ में, ख़ादिम में, अब्दुल्ला में, हिननि में मूंखे ख़तरो आहे। मूंखे मारनि चाहिनि था। मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे, मूंखे ख़तरो आहे हिननि में। 9 महीने जी 22 तारीख़ ते पसंदि जो परणो कयो खैरपुर शीशन कोर्ट में कयो आहे। न मूंखे हिन अगवा कयो आहे, न ज़बरदस्ती। मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे मोहम्मद आरिफ सां। मूंखे न मारियो अथनि, न मूंखे कुटियो अथनि, न ज़बरदस्ती कई आहे। मूंखे पंहिंजनि में ख़तरो आहे। मूंखे मारनि चाहिनि था। माण्हू मुंहिंजे गॾु लॻनि था क़तल करण जे लाइ। कुर्बान अली, अली नवाज़, ख़ादिम, हुसैन, अब्दुल्ला, हिननि असांखे मारनि चाहिनि था। मियांदाद, फारूक, ख़ादिम, अब्दुल्ला, हिननि असांखे ख़तरो आहे। हिननि में पंहिंजो पीउ अली नवाज़, ज़ुल्फ़कार, माशूक, इन्हनि मूंखे मारनि चाहिनि। मुंहिंजा चाचा मारनि मूंखे चाहिनि। चाचनि अली नवाज़, ज़ुल्फ़कार, माशूक, माना वलद मुंहिंजो पीउ कुर्बान अली। असांखे कुझु बि थिए न, असांजो ज़िम्मेवार वलद पीउ आहे कुर्बान अली। मुंहिंजे चाचा मुंहिंजे सहुरनि ते धमकियूं ॾियनि था मारण जे लाइ। असांखे ॾाढो तंग करे थियो। जे मुड़ुस खे कुझु बि थियो त मूंखे या मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजा ज़िम्मेवार कुर्बान अली, पंहिंजा चाचा, हुननि अली नवाज़, माशूक अली, ज़ुल्फ़कार अली, वली मोहम्मद, इहे नाला आहिनि। पंहिंजे राज़ ख़ुशी सां मोहम्मद आरिफ सां प्यार जो कयो आहे। असांजी अपील आहे चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं कानूनी इदारनि खे असांखे महफ़ूज़ न वञे। की कुझु बि थियो कंहिंखे मथे नाराज़ न आहे, उहे असांजा ज़िम्मेदार आहिनि। मां सही पसंदि जो परणो कयो आहे। मां बीबुल सां मां पंहिंजी राय ख़ुशी सां वञी मुड़ुस सां शादी कई आहे ऐं असां ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां वॾी मुसीबत में आहियूं। हिन माइट मुंहिंजे माइटनि खे ॾाढो तंग था कनि। घोटकी पुलिस, सिंध पुलिस खे मुंहिंजी अपील आहे। शीशन कोर्ट में असां निकाह कयो आहे खैरपुर में। हाई कोर्ट में सखर आहे। असांजी अपील आहे त असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे। असांखे ॾाढी तंग था कनि। हिन जा माइट असांखे मारण जी धमकियूं था ॾियनि ऐं असांखे ॾाढो ख़तरो आहे हुननि मां। असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे।